बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो असां जंहिं शख़्सियत सां गॾु आहियूं हिकिड़ो नंढड़ो शार्ट वीडियो आहे। साईं असां सां जेका शख़्सियत मौजूदु आहे सिंध जो अमुल इंसान, ख़ुदा ताला उनखे पंहिंजे कलम में हिकु वॾी दात ॾिनी आहे जंहिं खोड़ सारा शेर तख़लीक़ कया आहिनि। उहे इनकलाबी हुजनि, उहे इश्क ते हुजनि, उहे हिकिड़े नौजवान तबिके जे दिलनि खे छुही वेंदा आहिनि। अॼु असां गॾु आहियूं साईं हलीम बाग़ीअ सां, अहिड़े शहर जाना जो तख़लीक़कार। असां साईं खां साईं जे ज़बानी साईं जी कुझु शाइरी ॿुधंदासीं। साईं वॾी महिरबानी। पहिरियों त तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि, ख़ुदा ताला तव्हांखे सलामत रखंदो, शादाबाद हूंदो। तव्हां पंहिंजो तारीफ़ त मोथा ॾींदा आहियो, ख़ुदा तव्हांखे खोड़ सारी इज़त नवाज़ो। को शेर पंहिंजो असांखे इन ई खां ई शुरू था करियूं। अड़े शहर जाना के तोखे संभालूं, अड़े शहर जाना के तोखे संभालूं त शाइर जूं गुज़रूं हिते पंज ॿारूं। अड़े शहर जाना के तोखे संभालूं त शाइर जूं गुज़रूं हिते पंज ॿारूं। ही जोधन जे सीननि जा फराख रस्ता, ही जोधन जे सीननि जा फराख रस्ता, यूकलिप्टस जूं न खुटंदड़ कतारूं। विक विक ते मुंहिंजी प्यारीअ जा पाचा, दग दग ते आंचल संवस जूं उॾारूं। ऐं हुन जे हलण में ही सारंग जी रिम झिम, ऐं हुन जे हलण में ही सारंग जी रिम झिम। मिलण में त खिलण में त मीरां जे सुरंदे जूं तारूं। छीड़ियूं ऐं असांखे करे ॾियूं वैरागी, ओ बलमा कन्हैया के अबला जूं सारूं। अञा बि त साॻी आहे फार्मेसी सुपर हाईवे जॻ पीलियूं दीवारूं। अञा बि त साॻी आहे फार्मेसी सुपर हाईवे लॻ पीलियूं दीवारूं। सुबुह पहिरियां किरणां झटे थींदा लाजी, सुबुह पहिरियां किरणां झटे थींदा लाजी। हवाउनि महकनि गुलाबनि जूं डारूं। उतर वाव हाणे तो गेंडे ते जोबन, उतर वाव हाणे तो गेंडे ते जोबन करे मां ॼाणूं पननि ते पवारूं। सोए शहर दिलदार तुंहिंजे दगनि ते का सफ़ेद कपिड़नि सां ईंदी त हूंदी, ऐं उहा सुराउनि जे टोले जी राणी तोखे ॾिसी तोखे उदास थींदी त हूंदी। कमाल साईं, कमाल। साईं बाबा इहो इन जे पोयों जेको पस मंज़र आहे, असमंदर मिड़ई जीअं आहे ईअं इश्क विश्क हुयो। इश्क भला दुनिया में माण्हू कुटा आहिनि असां सां पर साईं ॾाढो इहो नाज़ुक लिखियो अथव तव्हां हिकु हिकु हुन ते फैशन ते इन्हनि ते को तरास हूंदो न साईं। हिकिड़ी अख़बार जो ई अख़बार वारे इंटरव्यू वरितो त मूंखे चईंदसि तव्हां इश्क कयो त मूं चयो त बाबा मसालो ई आहे त अॼुकल्ह जे दौर जा इश्क जा ॿ सीगा आहिनि, ॿ सीगा आहिनि। या त माण्हू दौलतमंद हुजे, या त माण्हू पाण ख़ूबसूरत हुजे। कुदरत वारे असांखे इहे ॿई शयूं तंहिंजे करे इहो साईं तव्हांजो अहिड़ो को माना जेको सिंध धरतीअ जे लाइ लिखियल को मशहूरु शेर आहे? हा उहो ॿुधायां। सरमदे गीती मंसूर जो हम निशां, हुन जे नाले खां ॾकंदड़ मनात उदा। सरमदे गीती मंसूर जो हम निशां, हुन जे नाले खां ॾकंदड़ मनात उदा। हुन सां लश्कर खज़ाने सां लश्कर खज़ाने सां राकश रलिया। हुन चयो मूं लाइ काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॼी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॼी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। सिर ख़ुदा जे अॻियां जो झुके सो झुके, ॿियो परस्तश जे लाइक़ु को इंसान आहे। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि आहे, अहले तक़वा बि आहे। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि आहे, अहले तक़वा बि आहे।
बुत परस्तीअ सां अटकण जी ज़रूरत न हुई। अहले मनसब वारण जा जोधा हुआ। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल लीरूं हुई। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल लीरूं हुई। जंहिंजे कपिड़नि ते चटियूं ऐं पेवंद हुआ। जान ताननि जे तीरनि सां सीरूं हुई। हुनजी ललकार सां लर्ज़ या बुत कदा चंडू खाननि जी चांट बि झुटकण लॻी। किन त सजाद पोशन जा पटका ॾुरिया दिलि फ़क़ीरनि जी पीरनि जी फतकण लॻी। ऐं मसन नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। ऐं मसन नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। तो मलाइक जो मसजूद इंसान अचे उनजे भेजे में गांजा न अफ़ीम भरियो। लाड़ तुंहिंजी लुटल थींद लुटबी रही। काल जलियो ठटो अॼु कराची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां मुहाणा तड़िया। अॼु आमी ऐं फातीअ जी मयत उथी। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाहक जी कंहिंसां शिकायत ना। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाहक जी कंहिंसां शिकायत ना। तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथऊं खूने आशिक में लेकिन हरारत ना। मक़तलनि जे बिखर ते पढ़ी थो त पढ़ ॿई शहीदनि जे रत जी कहाणी ना। हिकु बिलावल हो घाणे में पीड़ियो वियो। हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी। वाह।